छॾे ख्वाब गफ़लत थी बेदार हाणे, वञनि तुंहिंजा मिटजी न आसार हाणे। इएं कीन हलंदो ही वहिंवार हाणे, सॼे वक़्तु तोखे पियो यार हाणे। गुलिस्तां खे पंहिंजे न वीरान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हुनर बाग़बानी जा ईजाद थींदा, ग़मो रंजो अरमान बर्बाद थींदा। बयाबान शादाब आबाद थींदा, दुखी देस वारा फिरी शाद थींदा। उथी ख़ारज़ारनि खे बुस्तान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। जहालत संदी पाड़ पटबी सरासर, विद्यावान थींदो क़बीले जो हर घर। खुली वींदा हर हंधि स्कूल अक्सर, विद्या सां सभई ॻोठ थींदा मुनव्वर। पसुन खे इल्म सां इंसान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। पकियूं साफ़ सड़कूं किथे खूह जारी, किथे वाह नहरूं कंदा आबियारी। किथे कणक ॼांभा किथे वौण सारी, अजब देस पंहिंजे में ईंदी बहारी। बयाबान शादाब ख़ंदान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हलियो शान सां वञ वतन जा सिपाही, ख़ुदा तुंहिंजो हाफ़िज़ वतन तुंहिंजो वाही। सिघो आण दुश्मन जे सिर ते तबाही, ॾिए सोभजी थो वदाई गवाही। दोबाला वतन जो वञी शान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। वतन जी अॾावत जो सामान कर तूं। लेट मी क्लियर में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु पाण 9 दर्जे जी सिंधीअ जे नज़्म वारे भाङे में सिफ़े नंबर 158 ते मोहतरम अब्दुल करीम गदाई साहब जो नज़्म आहे ख़ूबसूरत वतन जी अॾावत, उनखे पढ़ंदासीं मश्क समायत। सो अचो त सिफ़े नंबर 157 ते हलूं था, जिते गदाई साहब जो मुख़्तसर तारुफ़ पेश कयल आहे। अब्दुल करीम गदाई, विलादत 1901 ईस्वी, वफ़ात 1978 ईस्वी। अब्दुल करीम गदाई वल्द बजार ख़ान लाशारीअ जो जनम ॻोठ करीमाबाद, तालुक़े ठुल, ज़िले जैकबाबाद में 1 जनवरी 1901 ईस्वीअ में थियो। सिंधी ज़बान जो बुलंद पाया शाइर हो। नज़्म खां सवाइ नसर बि लिखियो अथसि। शाइरीअ जी हर सिन्फ़ ते तबा आज़माई कयनि। संदसि शाइरीअ में क़दीम रवायतनि ऐं जदीद रुझाननि जो हसीन इम्तिज़ाज मिले थो। शेर में वक़्त जे हालतनि ऐं साणीह जे सूरनि, ॾोझरनि ऐं ॾुखनि जी ॻाल्हि कई अथसि। संदसि शाइरीअ जा 3 मजमूआ आहिनि: पखड़ा ऐं पम्हार, साणीह जा सूर ऐं पैमाने ते पैमानो। अब्दुल करीम गदाई 28 जनवरी 1978 ईस्वीअ में वफ़ात कई। दोस्तों, हाणे अचो त पनो उथलायूं था ऐं 158 ते मौजूदु नज़्म पढ़ूं था ऐं उनखे सम्झण जी कोशिशि करियूं था। नज़्म जो पहिरियों बंद आहे: छॾे ख्वाब गफ़लत थी बेदार हाणे, वञनि तुंहिंजा मिटजी न आसार हाणे। इएं कीन हलंदो ही वहिंवार हाणे, सॼे वक़्तु तोखे पियो यार हाणे। गुलिस्तां खे पंहिंजे न वीरान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। शाइर में चवे थो त जेको गफ़लत जो ख्वाब आहे, ऊंदाहीअ जो, जहालत जो, उन मां बेदार थी जाग। शाइर धूंधाणे थो सुतल क़ौम खे, सुतल फ़र्द खे, बेशऊर फ़र्द खे। चवे थो त तूं इन गफ़लत जी निंड मां जाग, मतां तुंहिंजा आसार, तुंहिंजा निशान ई मिटिजी वञनि, तुंहिंजो वजूद ख़तरे में पइजी वञे। ऐं जेकॾहिं तूं सुतल रहंदे त हाणे हीअ तुंहिंजो ईअं न गुज़रंदो वक़्तु। सो उन जे करे तोखे वक़्तु पुकारे पियो त तूं उथ, तूं जाग ऐं
पंहिंजो जेको ख़ूबसूरत गुलिस्तान जहिड़ो वतन आहे आशाद आबाद उन्ही खे वीरान थियण खां बचाए। ॿियो बंदि आहे हुनर बाग़बानी जा ईजाद थींदा, ग़मो रंजो अरमान बर्बाद थींदा, बयाबान शादाब आबाद थींदा, दुखी देस वारा फिरी शाद थींदा, उथी ख़ारज़ारनि खे बुस्तान कर। हाणे शाइर चवे थो त जेको आहे सो हुनर बाग़बानी जा ईजाद थींदा, यानी हिन समाज खे बहितर करण जो जेको आहे सो जा ॾाह माण्हू अॻिते ईंदा, तव्हां बि अचो, तव्हां उन्हनि में शुमार थियो। ऐं उन्हनि जे अचण सां छा थींदो त ॾुख सूर तकलीफ़ूं इहे सभु ख़तमु थींदियूं ऐं वीराना जेके आहिनि से आबाद थींदा, ख़ुशहाली ईंदी, ॾुख ख़तमु थींदा, सुख ईंदा ऐं तूं हिमत कर उथ ऐं ख़ारज़ारनि खे बुस्तान कर, यानी जेके ख़ारज़ार यानी कंडेदार जेके आहिनि, इन जेके ढींगर थिए पियो आहे इन खे बुस्तान कर, यानी गुलनि वारो बाग़ कर। टियों बंदि आहे जहालत संदी पाड़ पटबी सरासर, विद्यावान थींदो क़बीले जो हर घर, खुली वेंदा हर हंधि स्कूल अक्सर, विद्या सां सभई ॻोठ थींदा मुनव्वर, पस उन खे इल्म साण इंसान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हिन में शाइर चवे थो त जेको आहे सो इल्म जी ॻाल्हि थो करे त विद्या यानी इल्म, विद्यावान माना इल्म वारो, पढ़ियल लिखियल बाशऊर, ऐं पसुन लफ़्ज़ी माना आहे, पसू माना नंढड़ा मासूम जितामड़ा ॿार या ॿिया हैवान मख़लूक इन खे चयो थो वञे, बेसम्झ खे। त हाणे चयो थो वञे त हिते जेको आहे सो इल्म सां फ़िक्र सां जहालत जी पाड़ पटिजी वेंदी, माण्हू जेके आहिनि से हर घर जा माण्हू बाशऊर थींदा, पढ़िया लिखिया थींदा, हर पासे स्कूल खुलंदा, ॻोठ ॻोठ अहिड़े नमूने सां ॻोठ इल्म सां रोशन थींदा, मुनवर माना रोशन। ऐं तूं उथी ऐं जेके बेसम्झ आहिनि, अणपढ़िया आहिनि, उन्हनि खे हैवान या जेके नंढड़ा मासूम ॿार उन्हनि खे इल्म सां इंसान कर, उहे ईअं कोन थींदा इंसान, उन्हनि खे इल्म सां इंसान कर। हिन जो चोथों बंदि आहे सिफ़े नंबर 159 ते, पकियूं साफ़ सड़कूं किथे खूह जारी, किथे वाह नहरूं कंदा आबियारी, किथे कणक ॼांभा किथे वोण सारी, अजब देस पंहिंजे में ईंदी बहारी, बयाबान शादाब ख़ंदान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हिन बंद में गदाई साहब वतन जी ख़ुशहालीअ जो ज़िक्र थो करे ऐं फरमाए थो त जेके रोड रस्ता आहिनि उहे पका थींदा ऐं किथे पाणीअ जे लाइ किथे खूह थींदा, किथे वाह थींदा, किथे नंढियूं शाख़ूं थींदियूं, उन खां पोइ उन्हनि जे वसीले पाणी पहुचंदो ऐं पाणीअ जे पहुचण सां वरी मुख़्तलिफ़ फ़सुल थींदा, कणक ॼांभा ऐं वोण ऐं सारियूं इहे थींदियूं ऐं फ़सुलुनि जे थियण सां पंहिंजे वतन में हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत क़िस्म जी बहारी ईंदी। ऐं बयाबान शादाब ख़ंदान कर तूं, यानी इन नमूने सां तूं जेके वीराना आहिनि उन्हनि खे आबाद कर ऐं उन्हनि खे ख़ुशि कर, ख़ुशहाल कर। ख़ंदान माना ख़ुशि, ख़ुशहाल, टहक, ख़ुशी। हाणे अचूं था हिन नज़्म जे आख़िरी बंद ते, हलियो शान सां वञ वतन जा सिपाही, ख़ुदा तुंहिंजो हाफ़िज़ वतन तुंहिंजो वाही, सिघो आण दुश्मन जे सिर ते तबाही, ॾिए सोभजी थो गदाई गवाही, दोबाला वतन जो वञी शान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हाणे हिन नज़्म जे आख़िरी बंद में शाइर जेको आहे सो वतन जे सिपाहीअ खे हौसलो थो ॾिए, हिमत थो वठाए ऐं खेसि चवे थो त ऐं वतन जा सिपाही तूं पूरे गुरूर सां, फ़ख़्र सां हलियो वञ, अलाह तुंहिंजो वाही आहे, ही वतन तोखे तुंहिंजो ख़ैरु ख़्वाह आहे ऐं सिघो आण दुश्मन जे सिर ते तबाही, जेके हिन वतन जा दुश्मन आहिनि उन्हनि खे नेस्तो नाबूद कर, ॾे सोभजी थो गदाई गवाही, ऐं तुंहिंजी फ़तह पकी आहे ऐं ही गदाई जेको आहे सो उनजी तोखे पक थो ॾिए। दोबाला वतन जो वञी शान कर तूं, दोबाला यानी दोबालो कर, ॿीहर कर ऐं मथां कर त हिन जो तूं वञी शान जेको आहे सो ऊचो कर। सो दोस्तों इहो ख़ूबसूरत नज़्म। हाणे अचूं था हिन जी मश्क ते।
ही हेठि 159 सिफ़े जे पछाड़ीअ में 4 सवाल ॾिनल आहिनि, इन्हनि जे जवाबनि ते ॻाल्हायूं था। पहिरियों सवाल आहे, शाइर वतन जी अॾावत लाइ छा थो चवे? शाइर वतन जी अॾावत जे लाइ सभ खां पहिरीं ग़फ़लत जी निंड मां जाॻण जो चवे थो, ऐं उन खां पोइ हू जेको आहे सो चवे थो त तव्हां जेको आहे सो पंहिंजे वतन जी ख़ुशहालीअ जे लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करियो, इल्म जे वसीले जहालत जूं पाड़ूं पटो, ऐं उन खां पोइ पंहिंजे वतन जा जेके बि रोड रस्ता आहिनि या इहे जेके आहिनि से उहे पका करियो, यानी हर तरह जूं सहूलतूं ॾियो ऐं ज़राइत खे हथी वठरायो, पंहिंजे वतन खे बाग बहार बणायो ऐं पंहिंजे वतन जे तहफ़ुज़ जे लाइ सरफ़रोश रहो, यानी सिर जी क़ुर्बानी ॾियण खां बि न कीबायो। ॿियो सवाल आहे, शाइर मूजिबि जहालत जे ख़ात्मे सां छा थींदो? त साईं मुंहिंजा शाइर जे मुताबिक़ जहालत जे ख़ात्मे सां हर माण्हू जेको आहे सो पढ़ियो लिखियो इल्मु वारो बाशऊर थींदो, ऐं अहिड़े नमूने सां इल्म जे शऊर सां असांजो ॻोठ ॻोठ शहर शहर रोशन थींदो ऐं माण्हुनि में हिकिड़ी सुजाॻी ईंदी। टियों सवाल आहे, हिन नज़्म में अब्दुल करीम गदाई असांखे कहिड़ियूं सलाहूं ॾिए थो? हिन नज़्म में अब्दुल करीम गदाई असांखे ग़फ़लत जी निंड मां बेदार थियण जी सलाह थो ॾिए, पंहिंजे वतन खे शादाबाद करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी सलाह थो ॾिए, हू इल्म खे पखेड़ण जी सलाह थो ॾिए, पंहिंजे वतन खे ख़ुशहाल करण जे लाइ हर तरह जी जुस्तजू ऐं महिनत जो जेको आहे सो मशवरो थो ॾिए, ऐं पंहिंजे वतन जे लाइ हर तरह जे लाइ तयारु रहण जी सलाह थो ॾिए। आख़िरी सवाल आहे, वतन जी सरबुलंदीअ लाइ असांखे छा करणु घुरिजे? वतन जी सरबुलंदीअ जे लाइ असांखे सभ खां पहिरीं त जेको असांजो कमु आहे सो नेक नियती ईमानदारी सां करणु घुरिजे, पंहिंजो फ़र्ज़ु पूरी ज़िमेवारी सां निभाइणु घुरिजे, ऐं ॿियो त असांखे हर मुश्किल वक़्त में वतन जे लाइ सिरतिरी ते रखी जीअणु घुरिजे। त ही हुआ कुझु सुवाल ऐं उन्हनि जा जवाब। हाणे पनो उथलायूं था ऐं ॾिसूं था त हुन पासे छा आहे। हीअ सिफ़ो नंबर 160 आहे, जंहिं ते ॿिए में हीअ 2 सवाल आहिनि जिन में पाण खे जेको आहे सो हीअ घण चूंडाईती सवाल आहिनि। इहे यकीनन तव्हांखे असांजे सलाह मशवरे जी ज़रूरत ई न आहे। आख़िर में बि हीअ बंदि जेको आहे सो मुकमल करिणो आहे बि मुंहिंजी पसंदि जो बंदि, सो हीअ तव्हां मुकमल करे सघो था। त दोस्तो हीअ हो अब्दुल करीम गदाई, ऐं हाणे पाण अॻियां जेको आहे सो हैदर बख्श जतोई जो हूंदो नज़्म उनखे पढ़ंदासीं, पर ख़ैर असांजी कोशिशि जारी आहे त पंहिंजे सिंध जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी जेतिरी बि ख़िदमत करे सघूं था असां करियूं, ऐं हिन मद में असांजो जहिड़ो हाल आहे सो अव्हांजे पेश आहे। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे शेयर कंदा, ऐं जिते बि हूंदा पंहिंजे वतन जी सरबुलंदीअ जे लाइ इल्म जे लाइ राहूं हमवार कंदा रहंदा। तव्हांजी महिरबानी।